अस्सलाम वालेकुम, मां आहियां गुल मुनीर समूह। तव्हां ॾिसी रहिया आहियो गुल समूह चैनल। हाणे एवरेज वारा जेके हिसाब आहिनि उहे प्राइमरी स्कूल टीचर PHT में अहिड़े नमूने जा हिसाब ईंदा आहिनि। त हाणे अचो त पाण हिसाब करियूं। क्वेश्चन जेको आहे उहो चए थो एमन्स मार्क्स इन डिफरेंट सब्जेक्ट आर 45, 42, 48, 43। एवरेज द मार्क्स इज़। हाणे हिन में चए थो त एमन जेको आहे मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि में 45, 42, 48, 43 मार्कूं खणे थो। त हाणे हिन जो एवरेज जेको आहे उहो मार्कुनि जो घणो थो थिए। त हाणे आसान ईज़ी सिंपल तरीक़ो जेको आहे, हाणे तव्हां छा कंदा, एवरेज खे हाणे तव्हां मार्कूं घणियूं आहिनि, हिकिड़ियूं 45 आहिनि प्लस 42 आहिनि, 48 आहिनि प्लस 43 आहिनि। ठीकु आहे, हाणे हे तव्हां मार्कूं रखियूं। हाणे हिते पाण हेठां ॾींदासीं लकीर अपान जी 1 2 3 4, त पाण 4 जेके आहिनि 4 रखंदासीं हेठि। ठीकु, हाणे छा कंदासीं, हिते पाण हे सभु हे मथियां जेके रक़मूं आहिनि, मथियां जेके मार्क्स ॾिनल आहिनि उहे पाण में प्लस कंदासीं। त हिन जो तव्हां प्लस करे ॾिसंदा त 178 आंसर ईंदो। ठीकु, हाणे 4 जो डिवाइड कंदासीं, 4 खे 178 सां डिवाइड कंदासीं त असांजो आंसर जेको आहे 44.5 ईंदो। ठीकु आहे, त मतिलबु ॻाल्हि जो त हाणे ऑप्शन जेको बी आहे असांजो सही आहे। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां तव्हांखे एवरेज में जेके बि शयूं अचनि थियूं मैथामेटिक्स में, एवरेज वारियूं शयूं त तव्हांखे पढ़णु घुरिजनि, ऐं तव्हां पढ़ंदा त तव्हांजो एवरेज वारा जेके बि सुवाल ईंदा उहे हल थी वेंदा। थैंक यू सो मच।